मुंहुं लथल थो लॻे। ख़ैर त आहे, कुझु थियो आहे छा? महिरूअ सां चटा भेटी थी आहे। इन ॻाल्हि ते जेको ॻोठ में पैकेज पई विराए। पोइ छा थी पियो पोतार? इहो को तव्हांजो खातो त कोन्हे जंहिंखे वणेसि तव्हांखे ॾिए। वरियाम मिल्कियत त मुंहिंजे पीउ जी आहे न, असांजी आहे। 2 करोड़ ॾियण जो ऐलान कयो अथई। 2 करोड़। अञा मुंहिंजी रत न सड़े। इहो वॾो अंग आहे सालार खान। 2 करोड़ बाबा, वॾी रक़म आहे। तव्हांखे हक़ मिलण खां अॻु में या सॼी मिल्कियत लुटाए छॾींदी? रेस वॾा ॿियो भला छा थो करे सघिजे? असां पियो सोचो त ॻोठ जे अंदरि वॾी बाहि भरी विधी, पर थियो त कुझु ई कोन। मां बि चवां त अॼुकल्ह ॻोठ वारा उगरायूं ॾींदा था वतन, जहिड़ो हिननि जी विसी खुली हुजे। चवंदा न आहिनि त पराए माल ते ऐं टोपी निराड़ ते। गोर पाण मुकमिल नाकाम थी विया आहियूं। मां त मायूस थी वियो आहियां। को बेड़ो हरबो न आहे जेको असां इस्तेमालु न कयो हुजे। पोतार सभु बीठा हो, हाणे ॿुधायो त छा करणु खपे? सिधी ॻाल्हि आहे, महिरूअ खे कारी करे सॼे ॻोठ में बदनाम कजे। पाणे ई सॼी मिल्कियत लिखी ॾींदी। इहा ई आख़िरी टल आहे। गोर ॻाल्हि में वज़न आहे, पर मुंहिंजी बदनामी ऐं ॿी ॻाल्हि त तोसां कहाणी विसरी वई आहे। कहिड़ी बाबा साईं? नादर खान बिल्कुलु ठीकु थी वियो आहे। वो बि असांजे रस्ते जो कंडो थी पियो आहे। बाबा साईं, जंहिं औरत ते कारप जो दाग लॻे न, उहा सॼी उमिरि ॻाढ़ी कोन थींदी आहे। तव्हां रुगो ॻाल्हि ते राज़ी रहो बसि, बाक़ी सभु कम असां ते। गोर ठीकु आहे, जीअं तव्हांजी मर्ज़ी, पर हा कम पुख़्तो कजो, कच्ची रांदि न खेॾजो। बाबा साईं, इन्हीअ कमनि ते त असां पलजी वॾा थिया, बाक़ी असां एतिरी उमिरि छा ते आंदी आहे? पोइ लाइ ॾियूंसि था लतीफ़ चए, इजाज़त आहे? गोर मूंखे मिल्कियत ख़ातिर जेकॾहिं महिरूअ जो साहु वठणो पियो, उहो बि वठंदोमांसि। रुॻो कारी पई थिए, केतिरो जीअंदी? पर पुट, अॼु ॾाढो ख़ुशि आहीं। फसल त सभु लुड़ी विया। हा बाबा, अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां। जंहिं ॻोठ में साइण महिरू हुजे उते ख़ुशियूं ई ख़ुशियूं आहिनि बाबा। हा बाबा, ॿुधो आहे त साइण महिरू वाइदो कयो आहे राज सां त मां तव्हां में 2 करोड़ विराईंदसि। अलाह संदसि जजो ॾे। बेशक पुट, पीउ जी सची धीउ आहे। बाबा, अॼु त मुंहिंजी दिलि थी चए वॾा वॾा टाक ॾियां। बाबा, ख़बर अथई सालार ऐं कुंवर जो मुंहुं अहिड़ो लथो ॼण बर्फ़ वाङण जो। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।